शामिल करूं था खैरपुर कुंभकान नाज़ सोलंकी की रिपोर्ट के मुताबिक पाक असम्बली पार्टी सूबाई अगवान बैरिस्टर हालार खान वसाणी एडमिनिस्ट्रेटर साजिद अली रुडी यूसी जिसकानी में कायम थींदड़ पब्लिक लाइब्रेरी जो इफ्तिताह कियो। लाइब्रेरी के इफ्तिताह बैदि मीडिया से ॻाल्हाईंदे बैरिस्टर हालार खान वसाणी चयो त लाइब्रेरियूं तइलीम शऊर उजागर कनि थियूं ऐं तइलीम शऊर वधे थो। तइलीम सां ई तब्दीली आणे सघिजे थी। नौजवान तइलीम हासिल करे अॻिते वधी सघनि था। हालार खान वसाण वधीक चयो त मौजूदा हुकूमत मुल्क जी अवाम के महंगाई जो तोहफ़ो ॾेई रही है। ॿेहर तेल की क़ीमत में इज़ाफ़ो करे अवाम मथां महंगाई जो बम किरायो वियो है। इमरान खान की हुकूमत मुकम्मल नाकाम थी चुकी है। हुकूमत खिलाफ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में कराची का इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च करे सिलेक्टेड हुकूमत खिलाफ भरपूर अवामी मार्च हूंदो। ईंदड़ इलेक्शन में पीटीआई उम्मीदवार न मिलंदा। पीपी ईंदड़ इलेक्शन में कामयाबी माणी।